पंहिंचावरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेनरुनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप से पंहिंचावेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार थियण वारा आहिनि। छो दोस्तो हाणे सांवल ऐं चाकर तव्हां ॾिठो त हिकु थी चुका आहिनि ऐं होॾां जाबरे खे पंहिंजे हेठां पंहिंजे हुकुम ताबे करण जे लाइ रुंड जेको गेमूं खेॾियूं उन में हू कामयाबु थी चुको आहे ऐं हू वरी जेको आहे ॿुधाए आर्डर बि हलाए रहियो आहे जाबरे जे अॻियां, तूं हीअं कर तूं हू कर। ऐं जाबरो मजबूर आहे ऐं इहो करे बि अथो, छा करे जाबरे जो भाउ गाइबु आहे, जाबरे जो सौटु उन जे ख़िलाफ़ु बीठो आहे, खून जो केस कंध में अथनि। जाबरो हिकिड़ो करे त करे छा, इन जे करे हू रुंडे जे अॻियां आज़ी मञण जे लाइ तयारु थी चुको आहे। रुंडो वरी गेम खेॾे चुको आहे। रुंडो टुंडो अंधो काणो मंडो इन्हनि जी हिकु रग वधीक हूंदी आहे, इन जे करे हिन रुंडे जी हिकु जेको आहे रग वधीक आहे, तंहिंजे करे अहिड़ियूं शैतानियूं पियो थो करे। दोस्तो अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते, असांखे ॾींदा इजाज़त। तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻी त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुसरो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअं मुंहिंजो पंहिंजो चैनल आहे। मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।